पाकिस्तान हिकु रियासत आहे ऐं प्राइवेट लिमिटेड कंपनी न आहे। लाहौर ऐं कराची जा कुझु वापारी जेके आहिनि उहो 33 सूबनि जो राग ॻाइनि पिया ऐं उहो मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मीटिंग करे रहिया आहिनि, जिते इन ॻाल्हि ते ज़ोर पिया ॾियनि त हीउ मुल्क इंतिज़ामी लेवल ते ई हली सघे थो, यानी इंतिज़ामी लेवल ते 33 सूबा ठही सघनि था। असुल ख़राबी इहा आहे त गैर सियासी माण्हुनि खे हिकिड़ो सियासी क़िस्म जो टास्क ॾिनो वियो आहे, हिकिड़ो अहिड़ो हसास क़िस्म जो मसइलो आहे जंहिंजी हसासियत खे ही नथा सम्झनि ऐं हू मुल्क खे, सूबनि खे या रियासत खे हिकिड़ो अहिड़ो दुकान था सम्झनि जेको जॾहिं खोलणो हुजे तॾहिं खोले सघिजे ऐं जॾहिं बंदि करणो हुजे तॾहिं बंदि करे सघिजे। इहा सभिनी खे ख़बर आहे त इन्हनि माण्हुनि खे कंहिं अपलोड कयो आहे, इहे माण्हू किथां आया आहिनि, इहो माण्हू कंहिंजो पैगाम पिया पहुचाइनि। असुल में ॻाल्हि इहा आहे त जिन जो बि इहो पैगाम पिया पहुचाइनि उते हिकिड़ी सोच आहे, उहा सोच जेका सदाई इहा रही आहे त हीउ सियासतदान नाअहल आहिनि, हीउ सियासतदान करप्ट आहिनि, हिननि खां कुझु न थींदो, ऐं उहा सोच आहे उहा हाणे वापारियुनि खे अॻिते आणे पई। इहो रुगो पहिरें दफ़ा न आहे, हीउ किसो तमामु पुराणो आहे त कारोबारी, दुकानदार, वापारी इन्हनि खे सियासत में कीअं मर्ज कयो वियो आहे, सियासी मामला अहिड़नि माण्हुनि जे हवाले कीअं कया विया आहिनि। बदकिस्मती असांजी इहा आहे ऐं हिन मुल्क जे तरक़ी न करण जो सबबु या हिन मुल्क जे पोइते हुअण जो वॾो सबबु इहो आहे त जेके मामला जिन जे हथ वस आहिनि या जेके कम जिन खे करणु घुर्जनि उहे कम उन्हनि खां वरिता नथा वञनि, उहे कम उहे नथा कनि। दुकानदार जो कमु दुकान हलाइणु आहे, वापारी जो कमु वापार करणु आहे। दुकानदार जेको सो आहे उनखे दुकान हलाइण बदिरां हुननि खे सियासत करण जे लाइ मशवरो ॾिनो वञे त माण्हुनि सां मिले वञी सूबनि जी ॻाल्हि कर। जिन खे सियासत मने थिए लाइ उहे वेठे सियासत कनि, जिन खे सियासत करणी आहे उहे कारोबार पिया कनि। पाण जो प्रोग्राम में इन्हनि वापारियुनि, दुकानदारनि, तिजारती माण्हुनि जी सियासत में मुदाख़लत या इन्हनि खे जिन मुदाख़लत कराई आहे उन जी जेका तारीख़ आहे उन ते गौर वीचार कंदासीं, छाकाणि जो हीउ पहिरियों भेरो न आहे त वापारियुनि खे अॻियां आणे उन्हनि जे मुंहं में हिकिड़ी सियासी ॻाल्हि ऐं हसास क़िस्म जी ॻाल्हि विझी छॾिजे। इहो पुराणे वक़्त खां कारोबार थींदो पियो अचे। सो पाण सॼी इन मामले ते ॻाल्हायूं। असल में सियासतदाननि जे मुक़ाबले में इन क़िस्म जी गैर सियासी कुवत यानी वापारी ऐं कारोबारी माण्हू आहिनि, उन्हनि खे अॻियां आणण जी शुरूआति लियाकत अली ख़ान कई। लियाकत अली ख़ान पाण हिते जो कोन हो, ओचितो हुननि जी सियासत में एंट्री थी, ओचितो जेको सो वज़ीर आज़म थी वियो ऐं बाद में जना साहिब जी जेका मुख़ालिफ़ कुवतूं हुयूं उन खे ख़ूब इस्तेमालु कयो। हू करनाल जो माण्हू हो, कराची में आयो, कराची में संदसि को हल्को कोन हो, कराची में हुनजी ज़मीन कोन हुई, कराची में बाद में हुन खणी जेका मिल्कियत ठाही पर कराची हुनजो तक ई कोन। ऐं पाकिस्तान में ममदोद, सुमरा, सैयद ही माण्हू वेठा हुआ, उन्हनि खे ॾिसी हिन खे इहो अहसासु थियो त हाणे पंहिंजो हिकिड़ो इताद ठाहिणो आहे। उन जे करे हुन कराची बेस्ड माण्हू ऐं जेके दिल्ली खां जेके कारोबारी माण्हू आया उन्हनि जो हिकिड़ो इताद हुन ठाहियो ऐं उन इताद खे हुन ख़ूब इस्तेमालु कयो। उन खे बाद में तमामु घणियूं रिआयतूं ॾिनियूं वयूं। मिसाल तौरु जेके कारोबारी माण्हू हुआ, हबीब, दाऊद ग्रुप या असफानी ग्रुप जेके बि हुआ, उन्हनि सां हिन जी वेझड़ाई थी ऐं बाद में लियाकत अली ख़ान उहो माण्हू हो जंहिं अहिड़नि माण्हुनि खे यानी कारोबारी माण्हुनि खे वॾनि वॾनि उहिदनि ते पहुचायो। यानी अबुल हसन असफानी जेको थियो अमेरिका जो सफ़ीर थी वियो, हबीब रहमतुल्लाह जेको हो उहो बर्तानिया जो सफ़ीर थी वियो, सर दाऊद हो स्टेट बैंक जो डायरेक्टर थी वियो, खोड़े साहब खे हटाए जेको थियो उन जॻह ते यूसुफ हारून खे मुक़ररु कयो वज़ीर आला। अहिड़ी ॿिया बि माण्हू हुआ जिन खे लियाकत अली ख़ान वॾनि उहिदनि ते पहुचायो। मिसाल तौरु अहमद दाऊद हो, उन खे मशीर कयो वियो। ओरिएंट कंपनी हुई जेका ओरिएंट एयरवेज़ कंपनी हुई उन खे इस्तेमालु कयो लियाकत अली ख़ान ख़ूब ऐं बाद में उनखे PIA बि बनायो वियो, पर उनखे वॾा जेके आहिनि फ़ाइदा ॾिना लियाकत अली ख़ान। ऐं इन खां अलावा डान अख़बार उन में बि सीड़पकारी कराई ऐं डान अख़बार जेको सो पोइ लियाकत अली ख़ान जो तर्जमान थी जेको सो उहो डान अख़बार कमु कंदी रही। ऐं इहा शुरूआति फ़क़ति उन करे थी छाकाणि जो लोकल जेका असां पाकिस्तान जी पॉलिटिक्स हुई उन्हनि माण्हुनि वटि पैसो पंहिंजी जॻह ते हो, पर उन्हनि वटि अवामी ताक़त हुई, उन्हनि वटि पंहिंजा तक़वा। लियाकत अली ख़ान वटि कुझु कोन हो ऐं गेम सॼी इहा हुई त हू वोट जो मुक़ाबिलो नोट ज़रिए करण जी कोशिश में हो ऐं कंहिं हद ताईं कामयाब बि थियो, छाकाणि जो हुन समूरियुनि पोस्टुनि ते तमामु जेके से कारोबारी माण्हू हुआ उन्हनि खे नवाज़ियो ऐं हिकु अहिड़ो इताद ठाहिण जी हू कोशिश में कामयाबु वियो जंहिंजे हवाले सां हुनखे इहा उमेद हुई त ही अॻियां अची मुंहिंजी मदद कंदा। मिसाल तौरु ग़ुलाम मोहम्मद ख़ान जेको पहिरियों वज़ीर ख़ज़ाना हो उन जी बि मेरिट इहा हुई त हू मोहम्मद महिंद्रा कंपनी जो जेको सो बानीकार हो, वॾो हिकिड़ो कारपोरेट ज़हन रखंदड़ माण्हू हो, उन खे लियाकत ख़ान इस्तेमालु कयो हिननि ज़मींदारनि लोकल जेके से जागीरदार उन्हनि जे ख़िलाफ़ ऐं जीअं सनतकारनि खे अॻियां आणे सघिजे। सनतकारनि ते तमामु घणियूं महिरबानियूं हुन कयूं, तमामु घणो हुन रिलीफ ॾिनो, त इहो गठजोड़ उतां शुरू थो थिए। बाद में अयूब ख़ान हो, अयूब ख़ान जी सॼी कोशिशि इहा हुई त हू सनतुनि खे अॻिते आणे, सनतकारनि खे अॻिते आणे। हुन 22 ख़ानदान पैदा कया, 22 ख़ानदान जिन वटि 66% सनतूं हुयूं, जिन वटि 87% बैंकारी हुई। अयूब ख़ान फ़क़ति इतादी
इन्हनि सनतकारनि जो उन करे थियो जो हू उन अहसास शर्मिंदगी खे मिटाए सघे, हू सम्झे त हिननि सियासतदाननि जे मुक़ाबले में हुन वटि पावरफुल ऐं पैसे वारनि माण्हुनि जो इताद मौजूदु आहे ऐं हू जेका मुल्क में मार्शल लॉ लॻल हुई या मुल्क में जमहूरियत न हुई, उन जी जेका निज़ामत वारो अहसासु हो उन खे ख़तमु करण जे लाइ अयूब ख़ान अहिड़ा माण्हू जेके पैसे वारा हुआ ऐं उन्हनि पैसे वारनि खे हिन तमामु घणो किरोड़े अरबे रुपयनि जा फ़ाइदा ॾिना। मिसाल तौर वोचर स्कीम अयूब ख़ान मंज़ूर कराई, जो हॉलीडे टैक्स हॉलीडे स्कीम अयूब ख़ान मंज़ूर कराई, परमिट ऐं लाइसेंस वारो कल्चर हो अयूब ख़ान मुतारिफ़ करायो, जेके शयूं दरामद थींदियूं हुयूं उन ते पाबंदी लॻाई, जेका लेबर यूनियन हुई उन ते पाबंदी लॻाई जीअं सनतकारनि खे फ़ाइदो थिए। सनतकारनि सां गठजोड़ करे हुन हिकिड़ो अहिड़ो इस्तेसाली तबिको पैदा कयो जंहिं ग़रीब सूबनि में, बुखियनि सूबनि में, मिसाल तौर जेको मशरक़ी पाकिस्तान बंग्लादेश हो, बंगाल हो, उन में अहसास महरूमी पैदा थियो। उहो अहसास महरूमी आख़िर में अहसास मदामत में तब्दील थी वियो ऐं उन पछाड़ी मुल्क टुटी वियो अयूब ख़ान जी इन्हनि पॉलिसियुनि जे करे। अॻिते हलूं था 1990 में जेको सो उहो वरी हिकिड़ा माण्हू निकिता, उन्हनि कराची जे कारोबारनि खे इस्तेमालु कयो, मेहरान बैंक स्कैंडल थियो, अरबे रुपया आवाम जा ॿुॾी विया ऐं उन्हनि कारोबारनि जे पैसनि ज़रिए जेको कमु कयो उहो कमु कहिड़ो हो, मतिलबु हिकिड़ी सियासी मुहिम हुई ऐं पोयां केरु पियो उहो मुहिम हलाए, मिर्ज़ा असलम बेग, गुलाम इसाक़ ख़ान, असद दुरानी, रोहिदास ख़ान, इन्हनि सभिनी गॾिजी ऐं उन जेको गैर सियासी माण्हुनि खे इस्तेमालु करण वारो जेको सियासी मक़सदु हो ऐं उन ॿेड़ी जो जेको कप्तान ऐं मल्हा हो मिर्ज़ा असलम बेग, यानी उन वक़्तु जो आर्मी चीफ हो, त उन ई अहिड़नि कारोबारी माण्हुनि खे इस्तेमालु कयो, कराची वारनि खां पैसो वरितो ऐं उन पैसे जो मक़सदु कहिड़ो, मोहतरमा बेनज़ीर भुट्टो खे इलेक्शन में नाकाम करणो, इक़्तिदार खां ॿाहिरि रखणो ऐं मियां नवाज़ शरीफ़ खे उन ई दम ते वज़ीर आज़म ठाहियो वियो। पैसे सां वज़ीर आज़म त ठही वियो, पर इहा शइ साबित थी त जॾहिं इहा गैर सियासी क़िस्म जा तिजारती कारोबारी ऐं दुकानदार जेके आहिनि उन्हनि खे सियासी मामलनि में अवी घुसेड़ींदा त अवी पंहिंजनि मक़सदनि में कामयाबु थी वेंदा, पर उन जी सियासी ब्रोकरी सां अवां जी जेका मैशियत आहे उहा तबाह थींदी, अवां जी जमहूरियत आहे उहा ॿुॾंदी ऐं उन जा नतीजा असीं हिन वक़्तु ॾिसूं पिया। उन खां पोइ जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं मलिक रियाज़ जी, त मलिक रियाज़ सां छा, मलिक रियाज़ अहिड़ो माण्हू जेको मुकमल गैर सियासी आहे, जेकॾहिं यूनियन काउंसिल जी इलेक्शन न आहे वेड़ी, पर हू कॾहिं वज़ीर आज़म हाउस मां थो निकिरे, कॾहिं ऐवान सदर में थो वञे, कॾहिं हू बनी गाला वेठो आहे, कॾहिं ज़रदारी हाउस वेठो आहे, कॾहिं हू रायविंड में वेठो आहे। हिकिड़ो अहिड़ो माण्हू, मुतहरिक माण्हू जंहिंखां कम ई पैगाम रसानी जो वरितो थो वञे, जेको आख़िरी जमहूरियत खे डीलेयर करण वारो पैगाम हो उहो मलिक रियाज़ ॾिनो मियां नवाज़ शरीफ़ खे, हिकिड़ी सुपर एजेंसी जे सरबराह मियां नवाज़ शरीफ़ ॾांहुं नियापो मोकिलियो त इस्तीफ़ा ॾेई छॾ, यानी 2014 जी ॻाल्हि आहे। ऐं उन खां पोइ इमरान ख़ान जहिड़ो ईमानदार माण्हू मलिक रियाज़ ते एतिरो महिरबानी थियो जो इमरान ख़ान सॼी काबीना खे इस्तेमालु करे मलिक रियाज़ खे अरबे रुपयनि जो फ़ाइदो ॾिनो। इहे इन्हनि कारोबारी माण्हुनि जी पहुच आहे, इन्हनि जी रसाई आहे, माना वज़ीर आज़म ऐं सदर खां हेठि ॻाल्हाईनि नथा। जहांगीर तरीन जो स्क्रिप्ट तव्हां ॾिसी वठो, 2018 वारी इलेक्शन खां पोइ जहांगीर तरीन जे जहाज़ खे ईअं हलायो वियो जीअं रक्षा हलाइजे, हितां जा माण्हू हुन पार्टी जा माण्हू, हुन पार्टी जा माण्हू सभु बनी ॻाल्हि में जहाज़ में ईंदा रहिया ऐं आख़िर में जहांगीर तरीन खे इस्तेमालु करे जहांगीर तरीन जेको वॾी शुगर माफ़िया, वॾो शुगर कार्टेल रखंदड़ माण्हू ऐं उनखे पोइ अरबे रुपयनि जा फ़ाइदा मिलिया। खणी जो थोरो घणो सियासी माण्हू हो, पर हुनखे इन्हनि गैर सियासी माण्हुनि, गैर सियासी इदारनि जेको थो इस्तेमालु कयो सियासी मक़सदनि लाइ, ऐं पोइ जॾहिं ॾिठो वियो त उन इमरान ख़ान जी हुकूमत जो हाल कहिड़ो थियो ऐं उन हिन हुकूमत हिन मुल्क खे किथे पहुचायो। त सवाल इहो आहे त अकील करीम डेडी या मियां आमिर उन जो छा वञे सूबनि जे मामले में। इन्हनि खे त इहा बि ख़बर कोन हूंदी त कराची सूबे ठाहिण जो मुतालबो ऐं सराइकी या ॾखण पंजाब सूबे ठाहिण जो मुतालबो इहे ॿई हिक ॿिए सां मुतज़ाद आहिनि, सियासी, समाजी, जोग्राफी हवाले सां इहे ॿई मुतालबा हिक ॿिए जे उबतड़ आहिनि। छाकाणि जो गैर सियासी माण्हुनि हिन खे का ख़बर न आहे, हू सम्झंदा ॿई मुतालबा हिक जहिड़ा आहिनि। नवां सूबा माना नवां सूबा, बिल्कुलु न, बिल्कुलु बि न। हिननि खे का बि ख़बर कोन्हे, बल्कि हिननि खे इस्तेमालु कंदड़नि खे बि ख़बर न आहे। हुननि खे इहा ख़बर ई न आहे त कारोबारी माण्हू फ़क़ति पंहिंजी सब्सिडी, फ़क़ति पंहिंजे नफ़े, फ़क़ति पंहिंजो व्याज घटाइण, फ़क़ति पंहिंजा टैक्स माफ़ कराइण जे लाइ कमु कंदो आहे। कंपनी जो कमु हमेशह इहो हूंदो आहे त कंपनी कॾहिं घाटे में वञण जी कोशिशि न आहे कंदी। ही गैर सियासी माण्हू खणी इहो टास्क खणे पिया हलनि, पर हिन जे नतीजे में हू सब्सिडियूं वठंदा, रिआयतूं वठंदा, नफ़ा वधाईंदा, कारोबार जे लाइ हू माहौल पैदा कराईंदा, यानी हुननि जो ॿियो को सरोकार न आहे। हा,
हुननि खे इहा बि ख़बर न आहे त जेको इन ॻाल्हि जे करे जेको आवाम में इमेज ठहे थो या उन्हनि जा अहसास मजरूद थियनि था या उन्हनि में जेका नफ़रत पैदा थिए पई इन रियासत जे ख़िलाफ़ उन जो नतीजो कहिड़ो निकिरंदो। त इहा ॻाल्हि बिल्कुलु सम्झण जी ज़रूरत आहे त अहिड़नि माण्हुनि कॾहिं बि कंहिं नेकी जो कमु नाहे कयो, ख़ासि तौर ते कारोबारी, तिजारती ऐं वापारी माण्हू। उन्हनि जो कमु फ़क़ति जेको सो बैलेंस शीट पंहिंजी वधाइणु हूंदो आहे। उहो हिन वक़्तु तव्हांजी सपोर्ट में कुझु बि करे सघंदा, पर उन जा नतीजा जेके आहिनि उहे सुभाणे वरी बि रियासत खे भोगणा पवंदा। इन ई प्रोपेगेंडा उन में जेका नफ़रत पैदा थींदी उन जा नतीजा वरी बि रियासत खे भोगणा पवंदा। उन जे करे हिननि खे इस्तेमालु कंदड़ जेके आहिनि उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त इहो कमु हिननि जो आहे ई कोन। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। ॿियो ही जे अंदाज़ में ॻाल्हि अॻियां खणी वञनि पिया उन सां सवाइ नफ़रत जे, सवाइ जेको सो क्रोध जे, ॿी शइ का बि अॻियां न आहे अचणी। रियासत खे कंपनी जे तौर ते नथो हलाए सघिजे। रियासत खे जेकॾहिं इहे कारोबारी मशवरा ॾींदा त रियासत ग़रीबनि खे बि कुचले छॾींदी आहे, छाकाणि जो रियासत जो कमु रुॻो अमीरनि सां न ग़रीबनि खे बि गॾु हलाए हलणो हूंदो आहे। उन जे करे अहिड़नि माण्हुनि खे लांच ई न करणु घुरिजे, अहिड़नि माण्हुनि खे अवाम में मोकिलणु न घुरिजे। इन्हनि माण्हुनि खे चइजे त बाबा पंहिंजो दुकान वञी संभालियो। तारीख़ में इहा ॻाल्हि साबित आहे जॾहिं दुकानदारनि, वापारियुनि ऐं जेके तिजारती माण्हू आहिनि उन्हनि खां रियासत रस्तो पुछियो आहे त उन्हनि खे हुननि रियासत खे विच बाज़ार में हाणे बीहारे छॾियो आहे। जेकॾहिं अञा बि शौक़ु रियासत खे पूरो करणो आहे त पोइ बिस्मिल्लाह, पर हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखणु घुरिजे त हाणे रुॻो दुकान न, हाणे पूरी बाज़ार जेका आहे उहो ई वापारी साड़ाए छॾींदा। महिरबानी।